रासे बढाणी वेझो हथायल लाश जी सुञाणप पंजाब पासी महमूद शाह तौर कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कथा यासीन भुट्टो खां। यासीन, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल मां खे ॿुधाईंदो आहियां त बढाणी मियाणे थाणे जे हद सिंधु दरिया जे कप छॾण पतण के बंद ते ॻोठण नामालूम शख़्स जो लाश ॾिसी मियाणी पुलिस खे इतला कयो। मियाणी पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची नामालूम शख़्स जो मड़ खणाए बख्शपुर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त हथ आयल शख़्स जे लाश जी सुञाणप पंजाब वासी फैसलाबाद 40 साला महमूद शाह तौर थी आहे। वाक़े जो कारण हिन वक़्त ताईं मालूम न थी सघियो आहे। होॾां राब्तो करण ते एसएचओ बढाणी मेरसन रिंद ॿुधायो आहे त अॼु सुबुह जो सिंधु दरिया में ॻोठड़नि लाश लुड़ंदे ॾिसी लाश ॿाहिरि कढी असांखे इतला कयो। असां पहुचियल शख़्स जो मड़ खणाए थाणे ते आंदो। पहुचियल शख़्स जी सुञाणप पंजाब वासी महमूद शाह तौर थी आहे। पहुचियल शख़्स पंजाब जो रवासी आहे ऐं पहुचियल शख़्स जेको मड़ आहे बख्शापुर जे अस्पताल सर्दखाने में पयल आहे। जी यासीन, महिरबानी अव्हां जी।